सिंधी ॿोली ओताक ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़नि जे लाइ अॼु हिकु तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ त मूंसां दादा साहिब बिजाणी जेके डायरेक्टर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आदिपुर गांधीधाम कच्छ इंडिया जा आहिनि ऐं हुननि जो असांजे ॿोलीअ संस्कृतीअ समाज तरफ़ जेको डेडिकेशन आहे उहो हिकु मिसाल तौरु आहे। जीअं मां तव्हांखे थोरो हुननि जे बारे में ॿुधाईंदुसि तव्हांखे उहो महसूसु थींदो मां ईअं छो थो चवां, पर सभ खां पहिरीं सभिनी जो स्वागत आहे। ऐं अॼु असां साईं साहिब बिजाणी सां ॻाल्हाईंदासीं। हिकु शख़्सियत आहे सिंधियुनि जी तमामु वॾी, श्री जयाराम गिदूमल शहाणी, उन बाबति हू हुन जा सीरियसली हुननि जी स्टडी कई आहे, हुननि जी लाइफ जे बारे में, हुननि जे कमनि जे बारे में। ऐं असां जेके थोरो घणो वास्तो रखूं था संस्कृतीअ सां, सिंधीअ सां, ॿोलीअ सां ऐं असांजे साहित्य सां, साहिब बिजाणीअ खे असां हलंदड़ फिरंदड़ एनसाइक्लोपीडिया ऑफ सिंधी चवंदा आहियूं। ऐं उहा हुननि जी जेका महारत आहे असांजे मथां हिकु वॾो फर्ज़ु आहे, छाकाणि त हू जेको कमु करनि था ऐं मां जीअं ॿुधाईंदुसि हुननि जो सिंधोलॉजी जे डेवलपमेंट में तव्हांखे बि उहो महसूसु थींदो। त मां साहिब बिजाणी जे बारे में ब्रीफली तव्हांखे ॿुधायां। साहिब बिजाणी हूअं त पेशे सां आर्किटेक्ट आहिनि, पर सिंधी ॿोलीअ जा आशिक़ आहिनि, शिदाई आहिनि। 1995 में हू वञी गांधीधाम आदिपुर में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी सां जुड़िया। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी जेका स्थापना थी, जेको इहो इंस्टीट्यूट बर्पा थियो, उहो 1990 में थियो। जंहिंजे पुठियां जेके उन्हनि जा फाउंडिंग माण्हू हुआ उहे हुआ डॉक्टर सतीश रोहड़ा, जेके प्रोफेसर ऑफ लिंग्विस्टिक्स हुआ बनारस हिंदू यूनिवर्सिटी में BHU में, ऐं श्री लक्ष्मी खिलाणी जिन जो बि वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे सिंधी ॿोलीअ में, साहित्य में ऐं कला में ख़ासि करे, ऐं प्रोफेसर प्रीतम वरियाणी जेके बि सिंधी जा प्रोफेसर हुआ। त हिननि टिनी शुरू कयो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो कमु 1990 में, जंहिंमें मूं जीअं चयो अची करे साहिब बिजाणी साहिब उते 1995 में ज्वाइन थिया। ऐं हाणे 2018 खां हू सिंधोलॉजी जा डायरेक्टर आहिनि। त मुंहिंजी जेका सुञाणप आहे साहिब साईं सां उहा 1997 खां वठी आहे। ऐं जॾहिं खां मूं हुननि खे ॾिठो आहे, उन्हनि जेको वॾो कमु जेको हुयो ऐं अॼु बि हुनजो असां सभु फ़ाइदो वठूं था दुनिया भर में, उहो हुयो डॉक्यूमेंटेशन सेंटर ऐं लाइब्रेरीअ जी स्थापना करणु सिंधोलॉजी में। त मां त ईअं मञींदो आहियां त भारत में जेकॾहिं कंहिंखे बि सिंधीअ जे बारे में रिसर्च करणी हुजे या ॿाहिरां बि, भारत खां ॿाहिरि बि, त जेकॾहिं सुठी में सुठी लाइब्रेरी खपे त उहा आहे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी लाइब्रेरी। उन पुस्तकालय खे वधाइण में, स्थापित करण में साहिब बिजाणी साहिब जो ॾाढो वॾो हथु आहे। त साईं बिजाणी साहिब, तव्हांजो सिंधी ॿोली ओताक में स्वागत, भली आया, जी आया। अॼु असां गॾु थिया आहियूं जयाराम गिदूमल शहाणीअ जे बारे में ॻाल्हाइण लाइ। ऐं हू हिकु वॾी शख़्सियत हुआ जिन जो सिंधी साहित्य सां, सिंधी सामाजिक सेवाउनि सां ऐं ब्रिटिश टाइम में हिकु वॾे उहिदे ते पहुचण जो बि उन्हनि जो आहे हासिलात। त साईं, तव्हां श्री दयाराम, असां केॾी महिल दयाराम था चऊं, केॾी महिल दयाराम था चऊं, पर जेको तव्हां दयाराम, ओके, दयाराम गिदूमल जे बारे में थोरो हुननि जी ज़िंदगीअ जो शुरूआती बारे में ॿुधायो। संदन जनम किथे थियो ऐं कॾहिं थियो, संदन फैमिली जे बारे में थोरो शुरूआत में ॿुधायो, त उन खां पोइ हुन जा ॿिया क्वेश्चन खणूं था। दयाराम गिदूमल हिकु ॿमुखी, घणकुंडी ऐं ॿगुणी शख़्सियत हो। हिकु ई वक़्तु आला साहित्यकार, हिकु ई वक़्तु फिलसूफ़ ऐं आला छा चइजे भई विद्वान, परोपकारी, परमार्थी। पर मां दयाराम गिदूमल खे नई सिंध, जदीद सिंध जो निर्माता करे सम्झंदो आहियां। दयाराम गिदूमल जो जनम 3 जून 1857 में थियो ऐं अॼु 28 जून आहे। इंडियन खां पोइ जे हयात हुजे हा त 169 सालनि जो हुजे हा, ऐं असीं संदसि जनम मल्हायूं हा। हिन जो पिता दीवान गिदूमल हिकु त्यागी पुरुष हो ऐं दानी पुरुष हो। हुनखे 3 पुट हुआ, मेठाराम, चैन राय ऐं गोबिंद राम। गोबिंद राम जो नंढे हूंदे ई 16 वर्षनि जी उमिरि में बत्ती ॿारींदे देहांत थी वियो। ॿई ज़ाल ऐं मुड़ुस ॾाढो दुखी थिया ऐं वञी भाई गुरबत साहिब बि चरणनि में किरिया, वाॾायूं त साईं असां पंहिंजो पुटु विञाए वेठा आहियूं।
तॾहिं भाई गुरबत दास जे आसीस सां कंहिं चोथों पुटु थियो जंहिंजो नालो रखियो वियो दयाराम। पर दयाराम पैदा थियो त हुनजे वॾे भाउ मेठाराम जो पुटु ओॾी महिल गुज़ारियो, वेचारी ॾुकनि ॾधी माउ हुनजो रोअण ॿुधी करे हुनजी दिलि खे ठारण जे लाइ ससु हुनसि दयाराम खणी संदसि हंज में ॾिनो ऐं अहिड़ीअ तरह ॿिनि त्याग भरियुनि माताउनि दानी त्यागी वैरागी पिता साहिब ऐं बाए गुरबत साहिब जे आसीस सां दीवान दयाराम वॾो थियो। माना हुननि जी पालना हिकु तमामु पवित्र नमूने में थी, माहौल में थी, माहौल में थी। त उन्हनि जो पोइ थोरो तइलीम जे बारे में ॿुधायो, उन्हनि कहिड़े क़िस्म जी तइलीम। ऐं मां उन ते वञा उन खां पहिरीं तव्हां मेंशन कयो भई 1857 में जनम थियो, त 1857 में असांजो पहिरियों आज़ादी जो बलवो बि थियो। ऐं दयाराम गिदूमल चवंदो हो त मुंहिंजो जनम 1857 में बलवे वक़्तु थियो आहे, इन लाइ त मां पंहिंजे मलीन मन मां ख़राबियूं जे ख़िलाफ़ बलवो कंदो रहां। इहा हुनजी चवणी आहे जेका बिल्कुलु कोट करे सघिजे थी। अरे वाह, अरे वाह, माना उहो रिफ्लेक्ट पियो करे पंहिंजी ज़िंदगी में वक़्त सां। हा, दीवान दयाराम जी पढ़ाई शुरूआत में स्कूल कोन हा, पर मुस्लमान जेके मोमिन हूंदा पंहिंजो खोले वेंदा, उन्हनि वटि 1867 ताईं उन वटि पारसी में पढ़ियो। उन खां पोइ 1867 में स्कूल में वेठो ऐं 7 सालनि खां पोइ 1874 में हिन मैट्रिक पास कई। अच्छा, 1874 में मैट्रिक पास कयो। हाणे हिन में तव्हां ऑलरेडी मेंशन कयो फारसी जो, पर असां थोरो उन्हनि जो लैंग्वेजिस जे बारे में बि शायदि तव्हां पोइ अॻियां मेंशन कंदा या हाणे कंदा, भई हू न सिर्फ़ु बहुमुखी प्रतिभा हुआ, विद्वान हुआ, पर घणियूं भाषाउनि जो बि ज्ञान हुआ, वॾा साहित्यकार बि हुआ। बिल्कुलु, सिंधी अदब जे अवाइली चौयारीअ में राजसी दयाराम गिदूमल हिकिड़ो हो। हा, त हाणे उन ते ॻाल्हायूं। उन खां पहिरीं हिकु ॻाल्हि जेका तव्हां चई उन मां मूंखे सुवाल थो थिए त तव्हां चयो दीवान गिदूमल ऐं दीवान दयाराम, दीवान छो, दीवान छा खे चइबो हो सिंध में? दीवान छाकाणि हिन जा वॾा जेके हुआ से मीरनि वटि नौकरी कंदा हुआ, उहे आमिल हुआ, सरकारी मुलाज़िम वांगुरु थी विया, सरकारी मुलाज़िम दीवान। ऐं हाणे आते हिंदुस्तान में अचण खां पोइ आहिस्ते आहिस्ते इहो दीवान लफ़्ज़ घटिजंदो थो वञे। पर दीवान खां पोइ दीवान बहादुर इहो त लक़ब हूंदो, जीअं त असां पद्म श्री ॾींदा आहियूं त सिंध में दीवान बहादुर इहे थींदा। ख़ैर 1874 में हिन मैट्रिक पास कई ऐं उन खां पोइ बॉम्बे में एल्फिनिस्टर कॉलेज में दाख़िला वरिताई। उते हिन जा 2 प्रोफेसर हुआ जंहिंजो ही लाडलो हो। प्रोफेसर हैरत मिर्ज़ा हिन खे पाढ़ींदो पारसी ऐं प्रोफेसर वर्ड्सवर्थ हिन खे अंग्रेज़ी पाढ़ींदो हो। अच्छा, ऐं वर्ड्सवर्थ, पोएट वर्ड्सवर्थ जो कोई रिलेटेड हो? उन जो पोटो हो जेको मशहूर शायर वर्ड्सवर्थ आहे, विलियम वर्ड्सवर्थ पोटो हूंदो, हाणोको प्रोफेसर वर्ड्सवर्थ जेको हुनखे ॾाढो चाहींदो हो। ऐं ॿिन्ही प्रोफेसरनि हिकिड़ो टियों प्रोफेसर बि हो जिन जो ही लाडलो हो, घणेई इनाम पियो खटंदो हो। हिन BA 1877 में पास कई। इम्तिहान हाल में ई वेठो हो त उते ख़बर पए त संदसि पिता जो स्वर्गवास थियो आहे। इन करे ही पहिरें क्लास में न सेकेंड क्लास में आयो। पोइ बि टेलर वारो हिन इनाम खटियो हो इकोनॉमिक्स ऐं हिस्ट्रीअ में। अच्छा, उन खां पोइ वापसि आयो सिंध में ऐं सिंध में हिन लॉर्ड ब्रुडूड वटि हिन सेकेंड क्लास क्लार्क थी लॻो ऐं साल खां पोइ रिश्तेदार थियो। इन विच में अफ़गानिस्तान सां जंग सबबि सरकार ख़र्च घटाइण जे लाइ हिकु सिवाल कास्ट कोर्ट ठाही, जंहिंमें हिन 1882 में वकालत पास कई। ही पहिरियों सिंधी हो जंहिं वकालत जो इम्तिहान ॾिनो हो। अच्छा, पहिरियों सिंधी हो जंहिं सिंधी वकील बणियो, जंहिंखे डिग्री मिली, उहो हो दयाराम गिदूमल। त बॉम्बे प्रेसिडेंसीअ मां 4 अहिड़ा ॻोल्हिया विया ऐं ही सिवाल कास्ट कोर्ट जो जज मुक़ररु थियो। अच्छा, त हे माना पहिरियों सिंधी वकील जेको वकालत पढ़ियो ऐं पास थियो ऐं स्मॉल कॉज कोर्ट जो जस्टिस बणियो, जज बणियो। ऐं हुननि जो जेतिरो तव्हांजो हिकिड़ो वॾो लेख आहे कूंज मैगज़ीन में, जॾहिं मूं पढ़ियो पियो उहो, त तफ़सील जेको तव्हां ॾिनो आहे उन में काफ़ी दिलचस्प कुझु वाक़िया आहिनि जॾहिं हू जज हो, उन बारे में थोरो ॿुधायो। चई दीवान दयाराम हिकु बेरिया, बेखौफ, बेबाक। बेरिया माना छा? इम्पार्शियल। बेरिया माना छा आहे? बेबाक माना बहादुर। हाँ, बेरिया
बेरियामन कंहिंजो तरफ़ न वठंदड़, इम्पार्शल, ओके, इम्पार्शल, तव्हां ठीकु चयो। हा, अहिड़ो शख़्स हो जो कंहिंखां डिॼे न ऐं इंसाफ़ जो कोॾियो हो। इन करे हिन जे मथां जेके वकील हूंदा हुआ उहे बि पंहिंजूं जेके हुजतूं ऐं दलील ॾाढो सोचे सम्झी पेश कंदा। हिन ते कंहिंजे बि मर्तबे, भली शाहूकार हुजे, शाहूकार जो मर्तबो हुजे या वॾी हैसियत हुजे समाजिक, हिन ते को असर कोन कंदी हुई ऐं हीउ पंहिंजो फ़ैसिलो बिल्कुलु सचाई ते ॿधल ज़ाहिर कंदो हो। हिकिड़ो सेठ हो मेवाराम, अच्छा, उन कंहिं कन्या जो ज़नाह कयो हो ऐं पंहिंजे केतिरे पैसे जे ज़ोर ते हिन कोशिशि कई पर हू बची वञे, पर दयाराम हिकदमि खे 7 साल टीप जी सज़ा ॾेई छॾी। अच्छा, हा, हिकिड़ो ॿियो शख़्स दरवेश हो मुस्लमान, जंहिं कंहिं शख़्स जो खून कयो ऐं चयईं त मूंखे अलाए साईं वटां फरमान थियो त हिन जो खून कर, इन करे मां हिन जे लाइ जवाबदार न आहियां। पर दयाराम हिन जी ऐं मुस्लिम तहसीबिन जे दड़कनि ऐं धमकियुनि भर न डिॼी बि हुनखे सिधो जनम टीप ॾेई छॾी। हू कंहिंखां डिॼण वारो शख़्स न हो, छाकाणि त पंहिंजनि उसूलनि ते ईमानदारी ते बीठो हो। अहमदाबाद जो हिकिड़ो मां किसो ॿुधायांव त जेका हिकु मस्जिद हुई, जामा मस्जिद, उनजा जेके ट्रस्टी हुआ ज़मीन जी, मस्जिद जी कुझु ज़मीन घुरे विकिणी ऐं उहे पैसा फबाए वेठा हुआ। वीचारे वॾे मौलवीअ घणी कोशिशि कई, कोर्ट में केस वियो, पर 12 साल इहो कोर्ट में केस ईंघंदो रहियो, पर हुन जो नतीजो न पियो निकितो। पर जॾहिं दयाराम जे अदालत में आयो तॾहिं दयाराम 12 ॾींहं वेही करे पुराणियूं सभु लिखितूं पढ़ी करे, मां हिकु ॻाल्हि विच में चवां त दयाराम ॿोलियुनि जो ॼाणू हो। हिनखे 12 ॿोलियूं ईंदियूं हुयूं, सिंधी, हिंदी, गुजराती, पंजाबी, संस्कृत, अरबी, उर्दू, फारसी, अंग्रेजी, फ्रेंच, हैब्रिन ऐं एनविनियन, अहिड़ी का ॿोली आहे, मूंखे नालो हींअर ख़्याल में नथो अचे। 12 ॿोलियूं ॼाणंदो ऐं हीअ छाकाणि त फारसी ॼाणंदो, चङी तरह वेही करे चङी करे केस में ऊंधो वञी करे हिन उहा ज़मीन ट्रस्टनि खां वठाए वापसि मौलवीअ खे ॾियारी। ऐं मौलवीअ जो हुन चवणु हो त मूंखे ईअं पियो महसूसु थियो ॼण पैगम्बर साहिब हज़रत मोहम्मद साहिब पाण अची इंसाफ़ जे कुर्सीअ ते वेठा आहिनि ऐं मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो कयो अथऊं। वाह! उन वक़्तु इहा ॻाल्हि आहे अहमदाबाद जी। वकालत जे दौरान हिन जी शिकारपुर, अहमदाबाद, सूरत ऐं ढोलिया में बदिली थींदी रही। ऐं उन वक़्तु हिन जो ॾाढो नालो वॻल हो अहमदाबाद में, ऐं केतिरनि घरनि में त हिन जो फोटो बि टंगियो वेंदो हो, हिनखे माण्हू पूॼींदा हुआ। अच्छा, अच्छा, माना हू ॾाढो हिकु इंसाफ़ पसंद, ज़बरदस्त, ख़ुदा तर्स, गॉड फियरिंग, ख़ुदा तर्स शख़्स हो। हा, अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखां डपु न करिणो आहे, न करिणो आहे, छो करिणो आहे। अॼुकल्ह अहिड़ा जज छल मिलनि। हा, त इहो बि हिकु वॾो मिसाल आहे जेको जुडिशरी में, लीगल एरिया में सिंधी हिकु हेरिटेज आहे, असांजो वरसो आहे। भई अहिड़ो वॾो असां वटि जज बि थियो जेको इंसाफ़ पसंद हो, इंसाफ़ कंदो हो ऐं संदसि ॿोलियुनि जो ज्ञान हुन यूज़ कयो हो जल्दी उहो केस जेको तव्हां चयो मस्जिद वारो हल करण लाइ बि, या कंहिंखां डिॼंदो न हो। त हीअ त थियो उन्हनि जो प्रोफेशनली, भई केॾा हू भई एथिकल माण्हू हुआ ऐं समाज में इंसाफ़ खे क़ाइमु करण में, उहो बि अंग्रेज़नि जे ज़माने में इहो सभु करे रहिया हुआ। त हाणे दादा हिननि जो जेको ही न सिर्फ़ु हिकु कामयाबु जज हुआ, पर ॾाढा वॾा हुननि समाज जे परोपकार लाइ चङा कम कया। त उन जे बारे में, ऐं ॿियो उहे कमु करण लाइ बि संस्थाऊं खपनि। अकेलो माण्हू घणो करे घणो कंदो, त हू हिकु इंस्टीट्यूशन बिल्डर वांगुरु बि हुआ। सुठियूं संस्थाऊं ठाहे उन्हनि खे कीअं मक़सदु ॾिजे, उनखे कीअं खाको ॾिजे, कीअं उन में कमु कराइजे, ऐं पाण बि उन में ॾाढो वॾो कमु कयूं। त तव्हांजे लेख में उनजो काफ़ी तफ़सील सां बयानु थियल आहे। थोरो असांजे ॿुधंदड़नि ॾिसंदड़नि खे ॿुधायो, संदनि परोपकारी कमनि जो थोरो बयानु कयो। मां हिकिड़ी बेअदबी करियां? हा, चओ न, तव्हांजो शो आहे। मां हुनजे कयल कार्यनि खां पहिरीं मां जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त दयाराम तमामु ज़हीन दिमाग़ी शख़्स हो, पहिरीं बि चयो आहे। हा, बराबरि, मूंखां पाण ॻाल्हि विसरी, छाकाणि त ज़हीन ऐं दिमाग़ी शख़्स हो। मां तकर में विच में ॿुधायोसि त 12 ॿोलियूं ॼाणंदो हो, पर पढ़ंदो तमामु घणो हो। हिन जी हिकिड़ी चवणी आहे, हिन जो हिकिड़ो गुफ़्तो आहे जेको मां हींअर चवणु थो चाहियां। हू चवंदो हो त स्कूली ऐं कॉलेजी दर्सी किताब टेक्स्ट बुक्स पढ़णु माना हिकु रुखी मानी खाइणु।
असीं जॾहिं उन्हनि किताबनि खे छॾे ॿियो कुझु पढ़ूं था, माना सम्झो त असांजे खाधे में सवादु थो अचे, असांजो फुल्को जेको चहिरो थो थिए। साॻी तरह असीं जेको ऑफिस में कमु कयूं था, असीं पंहिंजे घर गृहस्थीअ में जेके कम कयूं था, उहे रुखी मानीअ वांगुरु आहिनि। उन्हनि कमनि खे छॾे जॾहिं असीं ॿाहिरि के ॿिया कम कयूं था समाज जा, त सम्झो त असांजो जेको खाधो आहे, असांजी जेका रोटी आहे, उहा स्वादी, ज़ाइकेदार ऐं लज़ीज़ थी थिए। हा, त मूं जॾहिं चयो मां चयो पढ़ण जो शौक़ु आहे, मूंखे बि इहा ई बीमारी आहे। उहा ई ॻाल्हि वेठो कयां, त इन करे हू सिर्फ़ मां चइजे भई स्कूली किताब, कॉलेजी किताब या इहे न पढ़ंदो। हिन जो जेको अभ्यास हो तमामु वॾो हो। मगरब तोरे मशरक़ में अॼु जा जदीद तोरे पुराणा जेके असांजा जेके छा चइजे शाइर हुआ, फ़िलसुफ़ हुआ, ही हिनजे मुताले जे दायरे में हुआ। वो भली साईं छा चइजे एमरसन हुजे, अफलातून हुजे, टेनिसन हुजे, टॉल्स्टॉय हुजे या ब्राउनिंग हुजे, सभिनी जो हिन चङी तरह अभ्यास कयो हो। एतिरे क़दुरु जो पारसीअ में सादी हुजे, साईं असांजो उमर ख़याम हुजे, हेॾां साईं असांजो रूमी हुजे या हाफ़िज़ हुजे, ही सभु हिन जे दायरे में अची विया। ऐं रुॻो पढ़ंदो न हो, उन्हनि का ॻाल्हि दिलि सां लॻंदी आहे, वणंदी आहे, त पंहिंजे डायरीअ में नोट बि कंदो हो। हा, इहो डायरी रखण जो जेको आहे उहो वॾी कला आहे। चङा माण्हू हिन जी डायरीअ जे बारे में असां अॻियां ॻाल्हाईंदासीं, तव्हां वधीक ॿुधाईंदा, पर इहो जेको पढ़ण लिखण सां गॾु हिन जी संगत बि ॾाढे सुठनि माण्हुनि सां हुई। हा, ही छा चइजे रुॻो पंहिंजे ख़र्च जो हिसाब न रखंदो, ख़र्च सां गॾु वक़्त जो हिसाब बि रखंदो हो। भई मूंखे केतिरो वक़्तु लॻाइणो आहे, केतिरो वक़्तु मूं लॻायो, केतिरो वक़्तु सर्फ कयमि सुठनि कमनि में, केतिरो वक़्तु अजायो कतब आदम। वाह, इहो हिकु बेंजामिन फ्रैंकलिन खे साॻी आदत हूंदी, पंहिंजो वक़्तु लिखंदो हो बाक़ाइदा, जीअं अकाउंट लिखबो आहे तीअं हिकु हिकु मिंट हिसाब रखंदो बेंजामिन फ्रैंकलिन। हा हा हा, ऐं हिनखे सैर सफ़र जो बि ॾाढो शौक़ु हो। पहिरीं हिन सिंध जो सैर कयो, ऐं उन में हिन हिकिड़ो किताबु लिखो समथिंग अबाउट सिंध अंग्रेजीअ में, जंहिंमें शाह लतीफ़ जे बारे में लिखियईं, झूलेलाल जे बारे में लिखियईं, सखर जे बारे में अंग्रेज़ीअ में लिखियईं। ऐं हीअ एतिरो निमाणो हो, हा, न्याज़ वारो शख़्स हो, निवृत वारो शख़्स हो, हुनखे बांवर बिल्कुलु कोन हो। हिन पंहिंजो तख़लस लिखियो सिग्मा जे नाले सां लिखियईं। हेॾो वॾो शाइर, हेॾो वॾो लेखक। हा, अंग्रेजीअ में जॾहिं हिनजी कंहिं डायरी पढ़ी रिचर्ड बर्टन, तॾहिं उन चयो त हीउ तव्हांजो जेको दयाराम गिदूमल आहे, इहो त हिकिड़ो ऋषि आहे, छा त संदसि अंग्रेजी आहे। पर हिन पंहिंजो तख़लस छा रखियो, ज़ीरो, ॿुड़ी।